अचे त हिन महिल ताईं मूंखे को बि इंसाफ़ न मिलियो आहे। हितां मुंहिंजो केस विञाए फिटो कयो जज साहिब अलाए कीअं बि कयो आहे। हाई कोर्ट में मुंहिंजो केस वियो आहे। अलाह करे उन जज साहिब खे ईमान ॾींदो रब ॾींदुसि मूंखे क़ुर पाक मथे ते आहे। साल में मूं इहो बटारो पाण सां खयो आहे। मूंखे इन जे मुआबे मूंखे इंसाफ़ मिले, ज़ालिम खे सज़ा मिले, गिरफ़्तार थिए, मूंखे इंसाफ़ इहो मिले। मुंहिंजे बचे सां ज़ुल्म कयो आहे ज़ालिम। हीउ महीनो माना 12 महीनो गुज़रियो आहे। हीउ मुंहिंजा नंढड़ी जीत आहे। इन्हनि जा ॿिनि न्याणियुनि जो वाही केरु आहे? केरु मुंहिंजे न्याणियुनि खे हलाईंदो? हीउ मुंहिंजा बचा मज़ूर आहिनि, ग़रीब आहिनि जेके मुंहिंजा 2 पुट आहिनि। पोइ त उन्हनि खे बि इन्हनि ज़ालिमनि माना रुलाए रुलाए मुंहिंजनि बचनि सां ज़ुल्म कयो अथनि। मूंखे इंसाफ़ मिले, जज साहिब खे ईमान ॾिए रब साईं, ऐं इहो भलो ॾींदुसि त मुंहिंजो केस चङी तरह हलाए ज़ालिम खे सज़ा ॾिए। हिन महिल ताईं पियासीं मुंहिंजे भाउ खे अब्दुल आवाण ऐं मूंसो माची घरां खणी आहे ऐं उनखे 12 ॾींहं उन्हनि वटि बदलो पोइ कूड़ो मुक़ाबिलो ॾियणु मुंहिंजे भाउ खे मारे छॾियनि। असांखे 3 लख रुपया घुरिया आहिनि, असांखे 3 लख न थी सघिया। पोइ उनजे बावजूदि मुंहिंजे भाउ खे मारे छॾियनि ऐं हींअर ताईं असांजो इंसाफ़ न थियो आहे। 12 महीनो गुज़री आहे, ॼण साल गुज़री आहे त असांजो को बि इंसाफ़ न थियो। असां ग़रीब आहियूं तंहिंजे करे इंसाफ़ नथो थिए, असां पैसे वारा न आहियूं तंहिंजे करे इंसाफ़ नथो थिए। हिननि न्याणियुनि मुंहिंजनि भाइटियुनि जो यतीमनि जो केरु आहे? हींअर हिन जी वई ॾिसो, हिन जी उमिरि ॾिसो, हीउ छा चोरियूं कंदो, हीउ धाड़ा हणंदो, जंहिंखे मारियो वियो बेगुनाह। मां हिन क़ुर पाक ते साख थी ॾियां त मुंहिंजो भाउ बेगुनाह हो, बेकसूर हो, जंहिंखे मारियो वियो। अञा ताईं इंसाफ़ छो नथो मिले? मां हर वस वारनि खे थी चवां त मुंहिंजे भाउ जो इंसाफ़ हिन क़ुर पाक ते हिन भले ते इंसाफ़ कयो वञे। असां घणेई हीअं रुलियाऊं, घणेई दरपदर थियाऊं, हिन जे वास्ते मूंखे इंसाफ़ मिलियो वञे। मुंहिंजो भाउ बेगुनाह हो, बेकसूर खे कॾहिं खयो मुंहिंजे मुंहं ते अब्दुल आवाण मूंसो माची ॿिया पुलिस वारा अलकार जेके आहे हिनखे तशद कंदा रहंदा। मां हिननि खे इस्म कसम विझंदुसि। मूंखे गंदा गंदा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा ऐं मूंखे बूंडा ॾींदा, पर पोइ बि मुंहिंजो पुटु मारे छॾियो। 50,000 मुंहिंजे भाउ खां मुंहिंजे पुट खां वठी क़ुर ते त ॿिन्हिनि खे छॾींदासीं। पुटु मुंहिंजो तशद सां मारे पिटी कयो त हिन महिल ताईं इंसाफ़ मूंखे न मिलियो आहे। किथां इंसाफ़ मिलंदो? न त मां बाईपास ते पंहिंजी सॼी आकाई वठी मां पाण खे ॿाहिरि ॾिसो। ज़िम्मेवार जेके आहिनि वस वारा आहिनि, न त वस वारा ई ॾिसंदा ई मुंहिंजो भलो। इन ते एतबार कनि त मुंहिंजो पुटु बेगुनाह मारियो आहे, पुलिस बेगुनाह तशद में मारियो अथनि। मूंखे हिन ताणी मूंखे इंसाफ़ न मिलियो। मां किथे इंसाफ़ ॻोल्हियां? ज़ालिम मुंहिंजे अॻियो आहिनि, मां ज़ालिमनि जे पोयों आहियां। मूंखे इंसाफ़ नथो मिले। हिन जज खे कहिड़ो इंसाफ़ मिलियो जेको मूं मिसकीन जो केस रद्द करे फिटी कई? पाण बचड़ियल कोन्हे, पंहिंजे बचनि ॾे निहारे पोइ मूं ॾे निहारिया। बेकसूर हुयो ऐं हुनजी एज उमिरि ॼाणाए पई थी। सभु कंहिंखे ॾिसण वारियूं अखियूं अलाह साहिब अलाह पाक ॾिनियूं ॾिसण वारियूं त हू उमिरि केतिरी आहे? घरों खणी ऐं जेको आहे सो मूंसे माछे जी का दुश्मनी या मूंखे पुलिस अलकार कयो अहिड़ा हुया जेके गुझा जेके माना मुंहिंजो भाउ ऐं भाइटियो जेको आहे घरों खणी जेको 50,000 मूंखां वठी मुंहिंजो भाउ मूंखे आज़ादु कराइनि। मूंखे क़ुर पाक वतन त जेको आहे हिन खां अॻिते पोइ ॻाल्हि हलाइजा न। जहिड़े तरीक़े सां हे तोखे मिलंदो, मूंखे ब्लैकमेल करे मुंहिंजे भाइटे खे जेको आहे शहीद करे ॼंगूं ॿाहूं हुन जूं भञी ऐं जेको आहे पंहिंजी हुननि जेके बि ख़्वाहिशूं आहिनि उहे पंहिंजी पूरियूं कनि। पोइ दुश्मनी त असां ग़रीब आयासीं, असांजी त अहिड़ी का दुश्मनी ॾिसण में असांखे कान थी अचे त असांजो छोकिरो ॾोही हुयो या असांजो छोकिरो माना पुलिस सां असांजी का दुश्मनी बि असांजी कान आई। मूंसे माछे अलाए कहिड़ी दुश्मनी पारी आहे या अब्दुल आवाण दुश्मनी कहिड़ी पारी आहे। पूरो साल गुज़रियो आहे, इंसाफ़ वारा बिल्कुलु असांखे ॾिसण में था अचनि निंड पियल आहिनि। जेकॾहिं उहे सरमाएदार ऐं उहे जागीरदार उहे ऑफिसर जेकॾहिं उन्हनि जे बचे सां अहिड़ो ई सीन थियो आहे त उन्हनि जा हाव फाटी पवनि। असां ग़रीब मज़लूम पाक किताब खणी दर दर रुलियाऊं त को असांखे इंसाफ़ जे लाइ ॾियारण जे लाइ को तयारु न आहे। छा आहे त असां इंसान न आहियूं, उन्हनि जे निगाहनि में असां इंसान न आहियूं, असां पाकिस्तानी न आहियूं, असां जलावतनी आहियूं। असां कहिड़ी शइ में उन्हनि खे निगाहनि में था चऊं त हे कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि? जानवर आहिनि। जानवर जो अमीर जो जानवर जो बि इंसाफ़ छो थो वञे, ग़रीब जे बचे जो बि इंसाफ़ नथो थी सघे। हीअ पाक किताब रुलाईंदा रहियूं, दर दर रुलाईंदा रहियूं, पर असांखे इंसाफ़ अञा ताईं न मिली सघियो आहे। हीअ ईदूं
हर असांखे हर ईद जेको आहे सो असांखे मुक़ाम थी लॻो आहे जेको आहे सो का नज़र ॻाल्हि कान थी थिए असांखे अखियुनि जे हथु आॾो अंधारी आहे अहिड़ो ख़ूबसूरत बचो असांजो जेको मारियो वियो आहे बेदर्दी ऐं बेइंसाफ़ीअ सां हक़ वारा ऐं बचड़े वारा जेके बि इंसाफ़ करे ॻाल्हाइनि त हीउ बचो दहशतगर्द थी सघे थो हीउ बचो माना जेको आहे धाड़ियल थी सघे थो हीउ इंटर जो शागिर्द हुयो हीउ इंटर जो शागिर्द हुयो ऐं उन इंटर जे शागिर्द सां हेॾी वॾी बेदर्दी हेॾी वॾी बेइंसाफ़ी उनखे मारियो वियो आहे उनखे जेको आहे नकनि में पाणी विधो वियो आहे उनखे चूनो विधो वियो आहे उनखे जेको आहे ॼंगूं ॿाहूं भॻी वियूं असांजो जेको आहे सो हीअ पूरी जेके बि सरमाएदार आहिनि बाला ऑफिसर आहिनि चीफ जस्टिस जज साहिब खे अर्ज़ु आहे त हिन पाक किताब जे सदके असांजो इंसाफ़ कयो वञे असां इहे सम्झो त यतीमनि वांगुरु गुज़रिया हुआ असांजो भाउ नौजवान इंटर जो शागिर्द थी हीउ जेको कातिल अब्दुल्ला वाणा इंसानी कातिल आहे मूसो माछी आहे जेके कातिल आहिनि असांजो हीउ 2 साल आहे त उन्हनि आराम करे चई आहे जिन असांजो भाउ घरां खणी तशद में मारियो वियो आहे ऐं उन्हनि खां तशद में मारियो वियो आहे त उन्हनि फुल फिराई ॾेखारियो वियो आहे ख़ुदा वास्ते असांजी अपील ई आहे चीफ जस्टिस खे आर्मी सिंध खे सभिनी खे असांजी अपील आहे त ख़ुदा वास्ते असांजी मदद कई वञे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं असांजो जेको हीउ भाउ मारियो वियो आहे बेगुनाह ऐं घरां मारियो वियो आहे ऐं हुननि असांजी ईद त छा पर ज़िंदगी सॼी ॾुखनि में गुज़ारे छॾी आहे ख़ुदा वास्ते असां चऊं था त असांजी मदद कई वञे असांजे मीडिया जे सहारे असां उन्हनि खे अपील करे सघूं था त ख़ुदा वास्ते असांजी मदद मीडिया कई आहे बस वारनि असांजी कान कई आहे मदद ख़ुदा वास्ते असांजी मदद कई वञे